मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई आपको जी बबू दीदार थिया दरन ते सफासली 900 थी आज जी पुराने बूट के पॉलिश कभी आई 900 थी आयो बाबा तो ये मुंह में लगे तो त तुझी पालिश ठेला पर इहो त ॿुधा दीदार कंहिंजो करे आहीं डॉलरनि जो छा? अरे डॉलरनि जा न समोसनि जा मुझे चवण जो मक़सद इहो आहे तुंहिंजा जेका लाली लाली अधी सेठा जे घर वेठी दीदार थी विया जीअं मां अंदरि एंट्री ॾिनी माना दाख़िल थियुसि त ही मुआरा दोड़ा मुझे मतलब है मुझे न टच न कर में अच्छे एंट्री ॾिनमि वारा दाख़िल अचे थिया लाली मासी सेठियाणी जे घर छो खेर में आई? लॻे थो त तुआरी भेण मलूका जे मसइले ते कावड़जी आई आहे ऐं मां त दुआऊं थो कयां त इहा लाली लालू लंघे खां कावड़ियल रहे त बहितर आहे। बाबा तो के इहो बि ॿुधाए छॾियां त लालू अधी मलूका खे असांजे घर छॾे वियो आहे। आबू जी बंबू ऐं इहो सभु कुझु असांजे न हड़ताल ने हंगामनि जो नतीजो अथई। त इहो लालू लंघो अहिड़ो अथई जो कखु पनु ॾिसे चरियो वञे ऐं पाणी ॾियो मरियो वञे। बंबू इहो मिसाल त बाहि ते ॾींदा आहिनि। पोइ ईअं सम्झ त इहो लालू बाहि ते ई बाहि ऐं ॻोठ जूं छोकिरियूं कखु पनु ॾेई सम्झी। ऐं बंबू पाणी पाणी वारो मिसाल वरी असां साबित असां पारां हिन लालूअ लंघे खे भंबड़ ई कोन था ॾियणा। बाबा हाणे ॾिस रे त अधी मलूका जो छा कजे? अबू ॾस ॾींदो आहियां मां हिन शैतानी खोपड़ीअ सां पर यार छा ॿुधायो मूंखे बोगो करे छॾियो आहे हिन लाली लवलीअ सां। बलू कंहिंखे वणे न वणे पर बलूअ खे लाली वणे ई वणे वणे ई वणे वणे ई वणे। हल रे बाबा तुंहिंजा ठका 2 सालनि खां वठी आहे लालीअ जो तुंहिंजे दिमाग़ मां कोन थी निकिरे। अबा हर गोठ में लोगो पिया ॾिस न हरई मवाली नशई अल्लाह सही पंहिंजी पनाह में रखिया नशो ख़राब शइ। अबा लालू यूं था ॾाढी थिया वारो कर ॾाढी थिया वारो कर छा थियो आहे? अबा लालू मूंखे पीरू ॿधाइजे। पीरू ॿधाइजे दे ख़बर पीरू तोरे से मानी खाइयो आ छा? अरे न पुट मां हींअर पीरू जे घरां पियो अचां। पीरू जे घरां तो पक को किन कयो हूंदी पीरू जे घर तूं वहीं छो? अरे तुंहिंजे मुंहं ते दांगी बलड़ तांगी भला पीरू वारनि जे घर जी छो असांजे घर में तो न आहे छा? निभागा पंहिंजे भाग खे पाणी वञी छॾे आयो हुई। मां पंहिंजे भाग खे छॾे आयो आहियां। ओ बाबा ॻाल्हाई छा थो चवी छा थो अकुलारो पखी उॾामी वियो अथई छा? जंहिं मलूका खे तूं छॾे आहीं मां उन ई मलूका जी थो ॻाल्हि कयां। मां मलूका जे माइटनि खां तुंहिंजे शादीअ जी तारीख़ वठण वियो हुउसि। ओ बा इहे कम नंढनि खाइण जा आहिनि उहे त करी पियो थो। पोइ भला हुननि वरी कहिड़ियूं मूंखे बुसरियूं खारायूं पुठीअ ते डंडा हयां अथनि। पीरू वारा चवनि पिया त लालू खां डंडा गणाइजां जेतिरा डंडा पुठीअ ते अथई न उहा तारीख़ सम्झी पोइ घोड़े ते चढ़ी अचो। अबा हे ॾिस कहिड़ी तारीख़ ॾिनी अथनि। बस कमीशन लाइ ॾियां बाबा मूंखे पंहिंजी किनी पुठी न ॾेखारजांइ। पीरू वारा नंढा आया अथई तो त कमु कारतूसण जहिड़ो कयो आहे। बाबा मां तुंहिंजी भलाई लाइ छाजी भलाई आहे कहिड़ी भलाई आहे तूं लाली खे न सुञाणी तो सां गॾु मूंखे बि कुटी थी। हल घर सवेल नी हेड ते हणा हल। कस्बानो केसी ताईं मलूका अंदर हूंदी असांजो त ॿाहिरि ई साह थो वञे। मलूका अंदर हूंदी त कुड़जी पवंदी। कुछ जी पए या कुड़जी पवे खड में पए अंदर चङी आ। मासी एॾो ज़ुल्म न कर न्याणी थई पंहिंजी धीउ थई इन खां त भलो आहे त मलूका खे हुनजे ॾाॾड़नि ते छॾे अचोसि। कस्बानो अहिड़ो को तरीक़ो कर छोकिरी ॿाहिरी हवा बि खाए ऐं घर में बि रहे। तूं छा थो सम्झी त ॿाहिरी हवा खाईंदी त घर में रहंदी? हा चाचा चाची सही थी चवे। मलूका त वई आहे पंहिंजी माउ ते। मलूका जी माउ ई घर में न रहंदी आहे त बाक़ी मलूका कीअं रहंदी? वॾी का नांगण ही हाँ 24 कलाक मुंहिंजे लाइ रुगो फण कढियूं वेठी बस रुगो वारो मिलाई ऐं डंगो हणास। कस्बानो हिकिड़ो कमु था कयूं। वरी कहिड़ो? मलूका खे जंग में रसो ॿधी आगुर ते छॾे था ॾियूं भले घुमंदी वटे। चाचा ॻाल्हि त तूं 100% सही कई आहे पर अॼुकल्ह जूं ॿकरियूं कड़ा दरनि जा खोले थियूं वञनि। ये त छोकिरी आहे रसो झटपट खोले वेंदी। बाबा नंबर वार असां हिक ॿिए ते ड्यूटी हणंदासीं त जीअं मलूका ते अखर खन। इहो त वञी ॾींहं जो थियो ऐं राति जो हिन जी चौकी केरु ॾींदो? राति जो बि ईअं ई करिणो पवंदो। 2 कलाक मां 2 कलाक मिठलो 2 कलाक कज़ी तूं 2 कलाक चिलकणी। ॻाल्हि आहे सिधी सही मां राति जो 2 वॻे खां पोइ जाॻंदसि
छो जो उन खां पोइ त मुंहिंजो नंढड़ो गुलड़ो जाॻंदो आहे न। इहो पोइ टाइम सभिनी खे सेट कंदासीं। तूं हाणे दुकान तां वञी 12-13 वटनि वारो रसो वठी आ। अचे मिठलो चवां तो रसो वठी चे। तोखे वञण पुॼे कोन थो दुकान ताईं जो वञी रसो वठी थी बाक़ी तूं छोकिरी ते चौकी ॾींदे। वञा बीहो त ॾींदी ई कोन। चोयो ई ते निकिरी था मां चवे थी निकिर न त मां खोट कंदी सही। पहिरां तोखे मारे पोइ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। अम्मा लाली कुछ सियाणप खां कम वठ। उड़स थई जे हुन जी नथी सरे तो खां सवा तॾहिं त पेर भरे आयो थई न तो वठ। कुछ ख्याल कर मां। मासी सेठाणी हेॾे छो आयो आहे? हुते वेठी देसि न मलूका उनखे ॾिसी पंहिंजी सिक पूरी करे। लाली मां हुनखे शादी जो आसरो ॾेई परचायां पियो मता ही ॻोठ छॾे भॼी न वञे। अदी लाली हूअं त तूं मूंखे सम्झाईंदी अरे तोखे छा थियो आहे? अदो लालू तोखे परचाए पियो त सम्झ। हाउ अमर लाली इन जिद ऐं होड़ ते घणनि जा घर बर्बाद थी विया। तूं छॾ जिद खे वञ पंहिंजे मुड़ुस सां घर। मां इहो ज़िद तॾहिं ई छॾींदसि जॾहिं ही वञी मलूका खे पंहिंजे माइटनि में छॾे ईंदो। कसम आहे बाबे रीवस जी घेर जो मां मलूका खे रीवस में पंहिंजे घर छॾे आयो आहियां। हाणे त ख़ुशि थी न जंहिं ते तुंहिंजो शक हो उन मलूका खे अदो लालू पंहिंजे घर छॾे आयो आहे। ठीकु आहे पोइ पहिरियां ई वाइदो करे तेने मलूका खे वरी असांजे घर न वठी ईंदो। ओ चरी तुंहिंजे करे मां सभु कुझु करे सघां थो या मलूका केरु थींदी आहे। सम्झ ॻाल्हि खे तूं मुंहिंजी ज़ाल या मलूका हर फशरी न कर। ओ अमर हाणे लालू सां परची पओ त बोतल जा पैसा त खीसे में कढूंसि। न बोल त चांहि बि कोन पीती अथसि। लाली रुगो ज़िद था लहे हे सिंगल बोतल छा पूरो क्रेट तो घुरायां डबल। तूं खीसे मां पैसा कढ। लालीअ जो ज़िद वारो जिन मां पाण थी कढां पई। भली त सभिनी खे ख़बर पए त सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर नाहे ॾींदी। लाली रुगो मूंखे खिली निहारे न उहे सॼी दौलत त छा मां पंहिंजो पाण बि खपाए छॾींदुसि। तोखे केरु वठंदो? माण्हू चरिया कोन्हनि जो किनो जेतुर गाॾी था खणी वठनि। अदा कादन इन्हनि जा पीर ज़ोर आहिनि। पीर ज़ोर आहिनि पर कंहिंजा? इहे लालू वारनि जा ॿियो वरी कंहिंजा। हा दी इहो त मूं तोखे पहिरियों ई ॿुधायो त हर दफ़े फिल्म जे वाइंड अप वांगुरु हीरो मरंदे बची वेंदो आहे मरंदो वरी वञी विलन आहे। हाय तोसां छलना का ॻाल्हि कजे वरी केॾा लाड़ो कयो अथई। फिल्म में हीरो विलन लालू जी ॻाल्हि पई कयां। लालू जी ख़ानदानी फिल्मुनि जा शौक़ीन आहियो। मूंखे लॻे थो तव्हांजो पीउ रुगो फिल्मूं ॾिसंदो हो उहो असर तो ते अची पियो आहे। अदी लालू सदाई ईअं कंदो आहे। असां सम्झंदा ॼाण दसियो पर हर दफ़े मल मारियो हलियो वेंदो आहे। इहे तव्हां आहियो जो लालू जी हिकु ॿ मल मारे बसि चुप करे वेही रहियो। मूंखे ॾिसजांइ मूंखे नालो इज़त अथम। इन लालू जो मूं मणको न भॻो आहे न त मुंहिंजो नालो इज़त लाहे छॾिजां। उहे दुनिया में इज़त अथम केरु नथो करे त न करे। अदी ईअं सम्झ त लालू जो मणको तुंहिंजे मुठ में आहे। इन्हीअ जो मणको मां भञंदुसि लामारो ई हिकिड़ो ख़तम। हा वॾी ॻाल्हि आहे इहो वरी कीअं कातन तूं ई मणको भञंदे। उहो ईअं त लालू वारे पीउ रीवस तुंहिंजे पोयां 2-3 डज़न जुतियूं ख़तम कयूं आहिनि। पोइ मां छा कयांसि? नई जुती वठी ॾियांसि छा? न तूं चोपल न वठी ॾिस हू पाण ई लुंडे था वठी ईंदो। चरी मुंहिंजो मतिलबु आहे त तूं रीवस सां शादी कर। शादी कयांसि छो? अरे ॻाल्हि ॿुध भला अकुल जे आख़िर मां पखी उॾामी विया अथई छा? रीवस कंहिंजो पीउ आहे? लालू जो पीउ आहे। ऐं जेकॾहिं तूं रीवस सां शादी कंदीअ त रीवस तोखे किथे रहाईंदो? हा ओ हिते रख हाणे ॻाल्हि सम्झी अथमि। लालू जे घर रहंदुसि उन खां पोइ लालू जो सॼो घर ईअं डामाडोल करे छॾींदुसि। माना रिवस सां शादी करणी पवंदी। सोच गुजरती एतिरो बि न सोचजांइ जे दिमाग़ जी रग ठकानी टुटी पई। बस कर तूं त मां गई हाँ थो फाड़ी सोचण दे मूंखे। जिथे प्यार पंहिंजे जा घेरा उते घूकन पिया अॼु गेरा त ॾिसी मुंहिंजो हाथो ॾके उहे वण बि विया त वठाण बि विया। हेड़े ॿुढल है कहिड़े दौर में वठी वई साईं? मर्द ॻाइणो मरहूम जलाल चांडियो। न साहब इहो कलाम जलाल साहब जो मरहूम हुयो। अरे मूं वरी बाक़ी छा चयो सुमर? मूं त जलाल चांडियो चयो न। मूं कहिड़ो मंजूर सखियाणी जो नालो वरितो? ॿुढल मूं हिकिड़ी ॻाल्हि ते गौर वीचार कयो आहे। आचार पियो साहब पोइ खणी आ त थोरी टेस्ट ॾी कयूं। आचार नथो चवां
वीचार तो चवां, वीचार गौर ऐं वीचार। वीचार कयो? हाँ हाँ, इहो मंज़ूर साहब जो कलाम आहे न। अॼु वेही वीचार कयो आहे, छो मूं तोसां प्यार कयो आहे। इहो मंज़ूर साहब जो कलाम आहे साहब, इहो जलाल जो न आहे। छा त ॻाइणा हुया ऐं छा त शाइरी साहब, वाह वाह। अॼुकल्ह ॻाइणा सम्झ में ई कोन था अचनि, पाण खे ई सम्झ में कोन थो अचे, पोइ ॿियनि खां ॿुधायो मूं छा चयो। ॻाल्हि ॿुध, माठ करण जा घणा वठंदे या मोकिलियां कंहिं कम सां? साहब ए आहे रेडियो स्टेशन गुमशुम, हिन वीचारे ते कहिड़ी मयार। चवंदा न आहिनि अंधी जहिड़ी सावरे जहिड़ी पेके, रेडियो बंदि थी वियो, हाणे ॿुधाई त कहिड़ी ॻाल्हि ते गौर वीचार करे। इन ॻाल्हि ते गौर वीचार करे त जिते पुलिस हुजे उते अधड़ सधड़ ॾोहारी बि हुजनि। साहब जे ईदनि जुमन विलायती वारा आहिनि। हा 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 सूमर, ओ अहिड़ा बाक़ी राकेट लॉन्चर वारनि ॾोहारनि खां अलाह पनाह ॾे। साहब मां त सोचे ड्रिजी ईंदो आहियां, एॾा वॾा हथियार तव्हां पुलिस वारनि वटि कोन्हनि जहिड़ा ॾोहारीनि वटनि। ॼाणनि? हा हा, अॼुकल्ह जी राग जी ॼाण कंहिंखे आहे ई कोन। रुॻो कंप्यूटर ते साज़ा रखियूं, रुॻो आ था कनि, ॼण ॿकरी बि थी ॿेके। अॻु में फनकार टीवी ते अचण लाइ ॾींहुं राति लोड़ींदा ऐं सॼी राति रियाज़ कंदा हुया, तॾहिं टीवी ऐं रेडियो ते ईंदा हुया। ए बस 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 सूमर, असां कचहरियूं कंदा वञी काछे पहुतासीं, हीअ अञा हिते ई राग ते वेठो रोए, घोड़े मां फसी विया। लालू हिकिड़ी ॻाल्हि चई। अच्छा, मां न मलूका जे करे तो साजायो झगड़ो कंदी हुयसि। तुंहिंजी दिलि आईने वांगुरु साफ़ आहे, जंहिंमें रुॻो मुंहिंजो अक्स आहे, कंहिं कुते ॿिले जो अक्स न आहे। लालू वरी बि जे चई त मां पेरनि ते हथ रखी तोखां माफ़ी वठां। पेरनि ते हथ रखंदे पोइ त धोइणा पवंदा। ऐं ॿी ॻाल्हि त जेको तो अमल कयो न, उहो तो कावड़ में कयो, ज़िद में कयो। तुंहिंजी दिलि साफ़ आहे, तोखे सभु कुझु माफ़ आहे। बाक़ी जेका फसाद खे फेराए पई थी माई इज़त, इन खे मां कॾहिं माफ़ न कंदुमि। चवंदी आहे न त इज़त जी इज़त वॾी आहे, केरु नथो करे त छा करियां। इज़त वॾी अथसि, ख़बर पइजी वेंदी। जेको मां मलूका सां नाराज़ थियसि न, इहो माई इज़त मूंखे मछरायो। मां ने माई इज़त खे माफ़ कॾहिं बि कोन कंदसि। इन खां त मां अहिड़ो बदिलो वठंदसि जो असांजे घर ॾे रुख ई कान कंदी। ठीकु आहे त पोइ थाई इज़त जी हाणे इज़त न कबी, छो त न तोखे ग़लति दवाऊं खाराए, अहिड़ियूं दवाऊं जंहिंसां ॿार ई न थिए। छो पचाती मां ॿार न थींदो पोइ? या दाई इज़त कंहिं ॿिए हंधि मूंखे मिले न, अहिड़ो बुछड़ो कयांसि जो राज ॾिसेसि। पर छा कयां, घर में थी मिले, पंहिंजे तॾे ते थी मिले, इन करे कुझु नथी चवांसि। तॾो कहिड़ो तॾो, जेको तॾो किन कबो आहे? छा उहो तॾो इन माई खां तो रिलियूं सिबण लाइ वरितो हो छा? उहो तॾो न जेको ज़मीन ते विछाइबो आहे, इहो थी चवां। ही घर असांजो तॾो आहे न। मां बिने दाई इज़त खे इन जे करे कुझु कोन थो चए त कुराड़ी आहे, सिंगल पुरुष लॻंदुसि, ख़बर पइजी वेंदसि। जॾहिं थी जा इन निभागी असांजे घर में झेड़ा कराया आहिनि। इन निभागी खे मां कीअं थी छॾियां? हाणे जे अचे न घर त ॿई गॾिजी गेलींदासीं, राजन खे ॿुधाईंदी। तव्हां कुझु न चइजोसि, मां पाणे चवंदोमांसि माई इज़त खे त पंहिंजो किरदारु सुधार, न त मश्कर जे ॻोठ मां कढंदुसि ऐं सिंगल बुश न डबल बुश हणंदुसि। अंदर मलूका के वाड़ियो आ। हां छाती पे जातियूं पाई तो कन्न ॾेखी ॿुधी आऊं छाती पे पाई। मासी जातियूं कोन थी पायां, असल में ॻाल्हि इहा आहे त मलूका जी उमिरि जूं छोकिरियूं न ॾाढियूं जज़्बाती थींदियूं आहिनि। कन्नु ॾेई ऐं इहो पई ॿुधां त काथे मलूका पंहिंजे पाण खे पखे में त भाव न आहे ॾिनो। ठहियो हाणे घणी सियाणी नथी, मांदरा रसा तारूं सभु कढी ॿाहिरि फिटी कयनि ऐं छोरी खां रओ बि कढी फिटी कयो आहे। वो इन जला त काथे पखे में न फाई खाए। सब कुछ जो फुरे आई आहिनि, गर्मी में जेकॾहिं मरी पए त केरु ज़िम्मेवार आहे? मां त चवां थो कज़ीज ॿाहिरि कढी अचेसि ते घुमे फिरे। ना मान बाबे जे चवण ते ॿाहिरि न कढियसि, जेकॾहिं ॿाहिरि कढियसि न त आ पुट कंदी। बाबा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, इहा मलूका जाई त हिनखे कमांडो ट्रेनिंग कराई छा? सॼो ॾींहुं ॻोठ जे ॿिनि में वधी टपा ॾींदी? न पुट, इहा ॻाल्हि ईअं न आहे। ॻोठ में सर्गस लॻंदी ई न, त जेसीं ताईं सर्गस लॻल हूंदी तेसीं ताईं जेकी मलूका आहे न सर्गस वारनि वटि रहंदी। चाचा चोडेल, ओ मुंहिंजो मतिलबु आहे त चाचा पीरू तूं हरू भरू हिनखे हेॾे वठी आए मलूका खे, उन्हनि सर्कस वारनि जे हवाले ई करे छॾेसि हा न। हरू भरू इहो घंघर पंहिंजे गीचे में विधई, हाणे वरी पोयां लॻो तूं वतेसि। अमा चिलकणी, तोखे तोतल ॼाओ आहे, तोखे प्यारो आहे न। मुंहिंजी बि मलूका धी न आहे, जिगर जो टुकड़ो आहे। हा बाबा, अहिड़ो जिगर जो टुकड़ो हुजे जेके माण्हू भञी खाई वञनि। बाबा हिनखे ताती न हा त सुठो हो, उनखे उते ई छॾे अची न, हिते न वठी अची। मूंखे 2-3 ॾींहं मुहनत ॾियो,
त मां मलूका खे ॻोठ वठी वेंदुसि ऐं मलूका बि उते रहंदी, पोइ मां बि हुन सां उते ई रही पवंदुसि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इहो छा चई? कुछ न, ओ मुझो मतलब आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह, माना शुक्र अदा कयमि या भला टरी था। पर मिठल ॻाल्हि त ॿुधो, असां त इहो तइ कयोसीं न त मलूका खे कमरे में बंदि करण जे बजाए ॼंग में रसो विझी आगुड़ में ॿधंदासींसि। इहो रसे वारो कमु असां राति कंदासीं, छो त कमरे में अंदरि घुट हूंदी आहे ऐं आगुड़ ते ॿधंदीमांसि खटे पाए सां। हींअर अंदरि वाड़ी पई हुजे, बिजली वई त पोइ ॿाहिरि कढंदीमांसि। न मन इहा जेकॾहिं ॿाहिरि निकिती न त लालू सां वञी शादी कंदी। दिलि त चवे थी त पेट्रोल मथां हारे ॿाहिरि ॾेई छॾियांसि। वञा पुट असांजो खानदान बेअकुल आहे, पर हिन मलूका त हद करे छॾी आहे। अहिड़ी मलूका तुंहिंजो ठका कदन ॿुधो, ऐं हीअं कोन कंदुसि, बाक़ी हूअं कंदुसि। हीअं कंदसि, हूअं कोन कंदसि, हीअं छा कंदीअ, हूअं कोन कंदीअ, इहो छा आहे? मतिलब त जेका तो सलाह ॾिनी हाणे आउं उन नतीजे ते पहुती आहियां त रिवर्स सां शादी नाहे करणी। बाक़ी निकाह करणो अथई? ऐं निकाह करण खां पोइ बचो छा, अकुल जा अंधा। मूंखे कहिड़ो लाचार पिया हुन सां शादी कयां? न आउं हुन सां शादी कोन कंदसि, बाक़ी ॾटा ॾेई इहो कमु कटंदीमांसि। ॾटनि ते थी, ॾटनि ते, पर ॾटनि जूं ॾाठूं घणा ॾींहं कोन हलंदियूं आहिनि ऐं इहे ॾाठूं आस्ते आस्ते कमज़ोर थी पंहिंजी जाइ छॾे वेंदियूं आहिनि ऐं अॻिते हली अॻे धंधनि सां कमु हलाइणो पवंदो आहे। थी हाणे कम जी ॻाल्हि ते अचूं ऐं ॻाल्हि खे खुटायूं। अदा ॻाल्हि ॿुध, आउं चवां थी त इन खगे रिवर्स सां शादी करण खां बची पओ। वाह पुटड़ीअ दीवा, तूं थी चवीं त मां दुश्मन जो बादर बि क्रास न कयां ऐं मुल्क बि फतह करे अचां, ईअं कॾहिं बि नाहे थींदो। ओ चरिया, दुश्मन मुल्क जो जेकॾहिं कमज़ोर सिपाही हथ अची वञे न त पाण अची पंहिंजो मुल्क असांजी झोली में रखंदा। सवली सिंधीअ में घसल पिचल मिसाल ॾे न त नाग बि मरे लठ बि बचे। ओ इहो ई काउं चवां थी न, इन मोए टिकोंटे सां शादी बि न करणी पवे ऐं लालू जो सॼो घर ओ इहे लुटायांसि। वाह पुटड़ीअ दीवा, कर कोशिश मता चौंको लॻी वञे। ऐं न चौंको न, छक्को हणंदुसि, छक्को। इहो जेको इहो शाहिद आफरीदी वारो। हा साईं, हाणे ही उहो घर आहे जंहिंमें लाली जाड़ा पुट ॼणी थी, सभु पराए चवण ते खणी लॾो ॿधो सॼो कमु वारे पीरी वस जो आहे। चाहे तुंहिंजे निज़ाम खे यूरिया ॾिनो, मां पाण ॾिसां त इहा जाइ केतिरी थी भाग वारी साबित थिए। तोखे कहिड़ी ख़बर, तूं ऐं लाली ॿई ॿार आहियो, इहे सोहण साठ सालनि खां हलंदा था अचनि। ॿियो त उन जाइ में तुंहिंजे ॾाॾे जा जिन रहंदा हुया, ॿ टे दफ़ा मूंखे ई ॾेखारा आया हुया। मुंहिंजे ॾाॾे खे बि जिनात जो असर हो। जॾहिं जामे में ईंदो न त वॾो ड्रामो कंदो ऐं उहा ॾाॾे वारे रगतो में बि आहे, तॾहिं त लाली चवंदी आहे त लालू वॾो ड्रामेबाज़ आहे। हाणे बसि कयो, हीअ जॻह बि बंदि पियल आई, हिते बि फ़क़ीर थी सघनि था। हर घर में फ़क़ीर हूंदा आहिनि, हर हंधि फ़क़ीर हूंदा आहिनि। बाबा जी इंसान आहिनि, इहे फ़क़ीर बि अथव। हा अलाह अम्मा जिन जिन कुझु कोन कंदा। ॾिसो न, फ़क़ीरनि खे तव्हां तंग न कंदो, फ़क़ीर तव्हांखे तंग न कंदा। तव्हां फ़क़ीरनि खे तंग कंदो, फ़क़ीर तव्हांखे छॾींदा न। बाबा तो वॾो अशर था कनि, बाबा वॾी ख़ास था कनि। हा न अम्मा, कुझु बि कोन हूंदो, तूं खामखा ॾिज न। लाली, मां जॾहिं हिन घर में दाख़िल थियो हुउमि न, बाबा मुंहिंजा लिंग कांडार थी विया, वार उभा थी विया, मां सॼो उभो ऊंधो पियो थियां। मां सम्झी वियुमि हिते फ़क़ीर अथई। हा अम्मा पोइ पाण साॻे घर मोटी था हलूं। अबा छॾीसि, ख़ुदा खे मन, ही अहिड़ी आहे न, पाण पे सॼी राति ड्रिजंदी पर मुंहिंजी बि निंड पिटाईंदी। जिन जिन मां जिन कोने को बाबा, कुझु बि कोन को लालू, छॾीसि अबा। अने उन सोराख बाबू तो कढियो जिनो। माउली, मां रोज़गार जे बारे में सोचे छॾियो आहे त हाणे रोज़गार बाक़ाइदे कबो। ये रोज़गार खे बि ख़बर पए त मवाली मछरियो आहे। तूं सिर्फ़ मूंखे दुआ कर। मां त तोखे दुआ कंदी आहियां ऐं कंदी रहंदसि, पर मूंखे इहो त ॿुधा कहिड़े रोज़गार जे बारे में सोचियो अथई? सभ खां पहिरीं बेलचो वठणो ऐं बेलचो ॾींदुसि किराए ते। 2 हफ़्ता पूरा किराए ते हली हली जॾहिं ॾोकर मिलंदा त पोइ उनजो वठंदो ट्रीकम, पोइ वरी ट्रीकम ऐं बेलचो गॾु किराए ते ॾींदुसि। पोइ वरी जॾहिं 2 हफ़्ता थींदा त वरी उन जा जेके पैसा मिलंदा पोइ वठंदुसि उन मां वरी फटो। पोइ ईअं आसे आसे किल, पोइ वरी वठंदुसि इहो छा चवंदा आहिनि डालियूं। पोइ ईअं आसे आसे साल जो हिसाब लॻा त कुल घणा पैसा थींदा, इहो त मूंखे सम्झा। ख़्याली पुला खाइण सां न बुख न मरंदी आहे, रुगो ख़्वाब ॾिसण सां ईअं ई रही थी वेंदे। मुड़ुस मवाली खीसा खाली। तूं छॾाई मुंहिंजी ॻाल्हि जिड़ी वेंदी
मां कोशिशि कंदो आहियां तोखां सलाह वठां त का दिमाग़ कमु करे तूं सलाह जे बदिरां चिड़ी अहिड़ी उबती ॻाल्हि कंदी आहीं जो रहंदा मुंहिंजा हिमत जा बल्ब फ्यूज़ थी वेंदा आहिनि। हिमत त कोन थी ॾियारी रह तो ई पोइती। सोचण सां को बि कमु न थींदो आहे, उन ते अमल करण सां ई कमु थींदो आहे। हाणे मुंहिंजो इरादो सफ़ा मज़बूत आहे, रोज़गार खां सवा नथो रही सघां मां, मूं सोचो आहे। अल्लाह करे तूं कम सां लॻी पोइ त मां मिठे भत जो देगड़ो लाहींदसि। तूं बसि देरी न करे वाइरो कर देगड़ो ला त मां हिन महिल खाई पी ठहियो करे मन माशूक थी वञी रोज़गार सां लॻा। छा यादि कंदी आहे मता चई त कंहिं चरिये सां पालो पियो मवाली सां पालो पियो अथई। मां मिठो तोखे ताइरी भत ठाहे थी ॾियां पर मूंखे को सुभाणे बहानो न खपे त अॼु हीअं थी वियो सुभाणे हीअं थी वियो हलो बहाना न कजां। चरी तो साम्हूं जो वाइदो आहे जेकॾहिं भट खाइण खां पोइ बि जे सुभाणे मां कम ते न वञा न त मिसाल जेकॾहिं मां नथो वञा न त मां वेंदुसि ज़रूरु। हा अञा छा कयां बाक़ी जॾहिं मां वाइदो कयो त वाइदो पूरो कबो। खबरदार होशियार बे करे लगातार बार बार चुरण पण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण कोशिश न करा जिथे आई उते बीठो हुज। साहब खेर त है न हिन ॻोठ जे चङे मुड़ुस लालू तव्हांजे घर जे मथां नज़र रखण लाइ चयो आहे छो त मलूका जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका किथे आहे इहा बंदूक जंहिंजे ठका जी तारीफ़ थो करी। साहब तारीफ़ कोन थो कयां, इहो मुंहिंजो तकियो आहे, मूंखे त बंदूक हलाइण ई कोन ईंदी आहे। जंहिं शादी में बंदूक जा फायर थींदा आहिनि न मां उते भती खाइण कोन वेंदो आहियां। अड़े इन्हनि फायरनि त अलाए केतिरनि ख़ुशियुनि जा महल खंडर बणाए छॾिया आहिनि। शादी जी ख़ुशी में जंहिंजे हथ में बंदूक या पिस्तौल थी न इहे सम्झजां न इहो घोट जो भाउ आहे न वरी इहो बिरादरी लाइक़ु आहे। उन जे ग़लति फायर जे करे ख़ुशियूं महत में तब्दील थी वेंदियूं आहिनि। अहिड़नि किननि माण्हुनि जी हरकतुनि जे करे तव्हांजो कानून हरकत में कोन थो अचे। साहब छो पुलिस वारनि वटि अहिड़नि माण्हुनि जे गिरफ़्तार करण जा लेटर अची विया आहिनि। जेकॾहिं हुननि खे गिरफ़्तार था कयूं त वरी अलाए किथां किथां लव लेटर लिखाए था अचनि। उन्हनि लव लेटरनि खे असांजा ऑफिसर पढ़ी ऐं हुन ॾोहारनि खे छॾे था ॾियनि। बंदूक तुंहिंजो ठका वरी बि बंदूक जे ठका जी ॻाल्हि कई। मां इन ॻाल्हि ते तोखे चंबा हणी चालान करे सघां थो छो त लखनि किलो जा केस था हलकियूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। साहब छो त हिन 100 मां मूंखे चांहि बि पीअणी आहे केक बि खाइणो आहे। हल तोखे मां कांडेरे जी होटल ते हली थो चांहि प्लस केक खारायां ठीकु आहे। हेॾा हलणो आहे हेॾा हलणो हलणो त हेॾे आहे हीअ सिधो कयो अॻियां तूं थी हल गटर ॿुधाइजां। मां त सम्झंदोसि अंग्रेज़ सियाणा पहिरें नंबर जा चरिया आहिनि। हाँ वफ़ादार जानवर जो नालो तो जहिड़े गद्दार ते रखियो अथनि। लालू साहब मां बि वफ़ादार आहियां पर छा कयां मल्लूका जे इश्क में मां मिस्टेक करे वरिती। ॿियो त वरी कोड़े ऐं वल्लू जे वकड़ में फासी पियुसि। मूंखे माफ़ कर आई एम सॉरी यार बॉय। तोखे माफ़ी हरगिज़ न मिलंदी। अरे टोनी मूंखां पोइ मुंहिंजा सभु पावर तो वटि आहे। ईअं सम्झ त मुंहिंजी जॻह ते तूं है तोखे अहिड़ी ग़लती करण जो ख़्यालु कीअं आयो पुटु? चङो जो ख़्यालु अचई थो न पोइ इहो ख़्यालु छो थो अचे? लालू साहब मूंखे त माण्हुनि भुलाए विधो। तुंहिंजो पीउ त सदाई हिकिड़ो ई जुमिलो चवंदो आहे त भुली भुली भाण आई साहब न भुली। अड़े इहो मिसाल असां जानवर ते ॾींदा आहियूं। जानवर में शुनास आहे तूं बेशुनास हुई। अॼु ॾींहं खां पोइ मूंखे तुंहिंजे कमदारी जी का ज़रूरत कान्हे का बस। लालू साहब तव्हां पंहिंजे परचण जा शर्त ॿुधायो मां इहे शर्त पूरो कंदुसि जीअं पसंदि जो परणू कंदड़ कुंवार घोटला चवंदी आहे कबूल आहे कबूल आहे कबूल आहे। पोइ शर्त ॿुधण लिखणु शुरू कर। ॿुधण त सही आहे पर लिखण छो? मता को शर्त विसरी वञे ऐं वरी नमूनेबाज़ी करी। लालू साहब तव्हां ॿुधाइण शुरू कयो। शर्त नंबर पहिरियों त मुंहिंजे दुश्मननि खे सलाम न कजे। मलूका खे ॾिसंदे ॾखण ऐं तूं भॼंदे उतर। शर्त नंबर ॿियों मलूका सां मिलण जी कोशिशि कई त तोखे मश्करनि जे ॻोठ मां ईअं कढंदुसि जीअं होटल वारा खीर मां मखियूं कढंदा आहिनि। लालू साहब तव्हांजो मूंखे हर शर्त मंज़ूर आहे पर हिकिड़े शर्त में थोरी रिआयत कर न। कंस्ट्रक्शन इंग्लिश में चए कहिड़ी शर्त में रिआयत कया मूंखे ॿुधा। इश्क वारी दवा मां हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो दीदार वारो वज़न त पीअण ॾे न। कुझु कोन थींदी। ये सभई शर्त तोखे ईअं यादि करणु खपनि जीअं प्राइमरी मास्टर ट्रिके जो खोड़ो यादि कंदा आहिनि। 1 2 2 2 4 3 6। लालू साहब मलूका खे विसारण लाइ मूंखे 15 ॾींहं जी मोकल ॾे जीअं मां कराची वञी उन्हनि जी यादुनि खे समुंड में फिटी करे अचां उछाले अचां। ठीकु आहे तोखे मोकल ॾियां थो पर यादि रखी छॾिजांइ इहे सभु शरारतूं सोराब ॻोठ ताईं ख़तमु करे अचिजांइ। अॻिते न वधिजांइ न त बुर्श लॻंदुई सिंगल न डबल। हिलाता जाऊंगा हिलाता आऊंगा। लव यू लालू भाई। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।